वाह बाबा बताल बताल वॾे जो अदब करण सिख। बाबा तो 180 स्पीड पे वने पैसा दे सपू वाला। बाबा शंपू वाला पैसा किथां आऊं पाण नास उधारी खणे पियो खां। हीअं था करी मूंखे 180 रुपया ॾे। 20 लख रुपया लोन लाइ अप्लाई कयो तो हणी सॼे कम जो कम लाहे छॾियो। हाणे हल त वरी चांहि पी पोइ हलंदासीं। बाबा पेट वॻो या हाँ ॾिस भला पुट ॾिस केरु आहिनि। या आऊं न वञ बाबा बे तुम आओ। हल त ॾिस वालेकुम सलाम। उमेर साहब घर आए? भाई उमेर साहब का घर कोन है, ये अमीर जो घर है। अरे देखो भाई उमेर साहब उमेर मारू तो उमेर साहब जो पूछे। साईं मुंहिंजो नालो ई पुट उमेर हिते ॻोठ वारे उमरियो चयो मुंहिंजो नालो ई उमेर साहब आहे। मारू भाई ठहल टुकड़ा VIP पा लगन हलो तो पाण में ठई यार थी पाए मां अचूंगा नई टोपी को मुछ लगा। बाबा अच्छा हां का तैयार थी आया ही। ॾिस भला केरु आहिनि पुट ॾिस भला। अचो अचो ये उमेर साहब है घर। अस्सलाम वालेकुम उमेर साहब। वालेकुम अस्सलाम बाबा अचो अचो वेहो 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 ॾिस यो सब तेरे बाबा 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 खुशाल माशाल्लाह उमेर साहब अवां घर त ॾाढो सुठो आहे। शुक्र अल्लाह। अरे इहो त कुझु बि कोन असांजा कराची में 5 बंगला आहिनि। उमेर साहब ॿियो अवां ते छा आहे? अल्लाह ताला जे ॾिनल सभु कुझु आहे उहो पुछंदे कोन आहे। अवां जे घर में टीवी लॻल आहे? अरे टीवी त कुझु ई कोन, टीवी त ग़रीब आदमी न आहे, असां वटि त सिनेमा लॻल आहे। अवां वटि ज़मीन आहे? शुक्र आहे। ज़मीन असांजा 4 केनाल हेॾा आहिनि 5 हेॾा आहिनि। अड़े हेॾा ॻोठ जे परियां 100 केनाल आहिनि उहे बि ॿुधाए न। ओ पुट पोपट ऐं महिमान लाइ सुठी डारा खणी अच। सेठ साहब घर में सोन कोन आहे। सोन जो छा वञे चाहे? बाबा असीं खंड जे जाइ सोन जो विझी पीअंदा आहियूं। शुक्र आहे मालिक जो। अरे का जहाज त कोन थो नज़र अचे। ईंदो ईंदो ऑर्डर ॾिनल आहे। सोन जी चांहि पीअंदा आहियूं तॾहिं त मुंहिंजो पुट जो कलर बि सोन वारो थी वियो न। वाकई उहो त ॾिसिजे पियो। अवां वटि छा मोटरसाइकिल आहे? यार मोटरसाइकिल जी ॻाल्हि ZX मार्जू ऐं CVC क्रोजनर बि ॿुधाए न जंहिं मां चढ़ी घुमंदो आहियां। बाबा चांहि खणी अच छोकिरा। चांहि खणी आ पुट। असांखे चांहि कोन थी वणे। दरअसल असीं आहियूं बैंक में जंहिंमें अवां कर्ज़ जे लाइ अप्लाई कयो, पर अवां त हेतिरा अमीर आहियो अवां खे कर्ज़ जेको आहे ॾियणु मुनासिबु कोन्हे। बाक़ी बेनज़ीर इनकम सपोर्ट जो जेको पैसो अवां जे ख़ानदान खे मिलंदो उहे नाला बि असीं हाणे कटींदासूं। खणी आया आहियूं टोपियूं ऐं बाबा असां बेनज़ीर वारे पैसे मां अटो इन मां वठूं, महिरबानी करे। बाबा ग़रीब आहियूं असीं। हिन भेड़े छोकिरे चयो की ठहियल ठुकियल महिमान पिया अचनि, असांखे कहिड़ी ख़बर त बैंक वारा पिया अचनि, असांखे लोन ॾियो। असांजे बच्चा पिया पहिरें पुण कुझु शर्म कयो, हया करे पिया बच्चा पिया पहिरें पुण। असां अप्लाई करे छॾियो बच्चा पहिरें पुण बच्चे में। अरे बणिया तोखे 1000 रुपया कंदा वञ। निकल मुंहिंजा घर